नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे क़ंधकोट में ख़बर ॾींदा हलूं त क़ंधकोट में क़ौमी अवामी तहरीक मरकज़ जे सॾ ते अॼु क़ंधकोट में मोहब्बत सिंध कराची रैली ते थियल हमले जंहिंमें 14 ॼणा शहीद थिया हुआ ऐं कश्मीर ज़िले में वधंदड़ क़बीलाई दहशतगर्दी जंहिंमें चाचड़ बिरादरी जा 9 माण्हू क़तल थियण ख़िलाफ़ अवामी हाउस खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो क़ंधकोट में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर जानी जोनसाल बलोच। जी बिल्कुल, क़ौमी अवामी तहरीक मर्कज़ जे सॾ ते अॼु क़ंधकोट में 22 मई 2012 मोहब्बत सिंध कराची रैली ते थियल हमले जंहिंमें 14 ॼणा शहीद थिया ऐं कश्मीर ज़िले में वधंदड़ क़बीलाई दहशतगर्दी जंहिंमें चाचड़ बिरादरी जा 9 माण्हू क़तल थियण ख़िलाफ़ अवामी हाउस खां प्रेस क्लब ताईं शानदार एहतजाजी मुज़ाहिरो थियो, जंहिंमें अॻवान सिजाद बिरोई, अरसला बालकाणी, सरमंद जागीराणी, फिदा हुसैन ममदाणी, रहमतुल्ला, वकाश कुमार, दानिश सोरियाणी, आंदल ममदाणी, मीर हसन बालकाणी, अजीज़ डाहाणी ऐं ॿिन कई ऐं मीडिया आॾो ॻाल्हाईंदे चयो त 22 मई 2012 जेका अयाज़ लतीफ़ पलेजो साहब लियारी खां प्रेस क्लब ताईं सिंध जे विरासत ख़िलाफ़ मोहब्बत सिंध रैली ते MQM जे दहशतगर्दनि जी खुलियल फायरिंग में 14 साथी शहीद थिया हुआ, जंहिंमें गज़ीला बतूल, सदीक, सतार उन्नड़, शबीर बुलेदी, आमना पलेजो ऐं ॿिया शहीद थिया हुआ। असीं समूरनि शहीदनि खे सुरख सलाम पेश कयूं था। अॻवाननि वधीक चयो त कश्मीर ज़िले खे हथ वठी क़बीलाई दहशतगर्दनि जे हवाले कयो वियो आहे। चाचड़ क़बीले जा 9 ॼणा शहीद थिया आहिनि। अॻवाननि वधीक चयो त कचे खे मौतमार हथियारनि खां पाक कयो वञे। दहशतगर्द में मुलवस सभिनी माण्हुनि खे गिरफ़्तार करे खेनि दहशतगर्द कोर्ट में चालान कयो वञे। जी मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।